बलोचिस्तान जी बहादुर धी डॉक्टर महारंग खे गवादर क़त्ल केस में उम्र कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। हिन सज़ा ते सरकार जा हामी हल्का मुजरमानी माठ अख़्तियार करे वेठा आहिनि, जॾहिं त सोशल मीडिया ते सख़्त गुस्से वारो शोर मतल आहे। डॉक्टर महारंग बलोचिस्तान जो हिकु बेबाक आवाज़ आहे। हूअ उहा औरत आहे जंहिं लापता बणायल बलोचनि जे घर भातियुनि सां गॾु इस्लामाबाद में एहतिजाजी धरणो हयो हो। हिन जे धरणे जो निबेरो इंतज़ामिया कानून ऐं अख़लाक सां करण बदिरां हिन सां जेको रवैयो अख़्तियार कयो, उन ते पाकिस्तान जे केतिरनि ई बाशऊर माण्हुनि सख़्त एहतिजाज कयो। ऐं जॾहिं हूअ इंसाफ़ हासिल करण बदिरां ख़ाली हथनि सां बलोचिस्तान वापसि मोटी हुई त बलोच अवाम हज़ारनि जे तइदाद में हिन जे इस्तक़बाल लाइ पहुची वियो हो। बलोचिस्तान जे कल्चर में औरत समाजी तौर ते पाबंद रही आहे। जंहिं मुआशिरे में औरत जो वजूद सतन परदनि में वेढ़ियल हुजे, उन समाज में औरत जो सियासी किरदार सोचण बि ॾुखियो आहे। पर बलोचिस्तान जूं उहे हालतूं आहिनि जिन सबबि घरनि जा मर्द सालनि खां गुम आहिनि ऐं उन्हनि जी बाज़ियाबी लाइ बलोच औरतूं पंहिंजे चादर खे एहतिजाज जो परचम बणाए छॾियो आहे। बलोच औरतुनि जा काफ़िला हथनि में तस्वीरूं खणी अखियुनि में लुड़क भरे इस्लामाबाद ॾांहुं रवाना थिया आहिनि, पर अफ़सोस कंहिंखे इंसाफ़ मयसर थी न सघियो आहे। एहतिजाज कंदड़ बलोच नारियुनि में महारंग उहा पहिरीं औरत आहे जेका न सिर्फ़ आला तालीम हासिल करे डॉक्टर थी आहे, पर हिन जे इज़हार में जेको शऊर आहे ऐं हिन जे चेहरे ते जेको एतमाद नज़र अचे थो, उहो ई हिन जी सुञाणप बणिजी वियो आहे। हिन जे आवाज़ ऐं अंदाज़ सबबि रियासत खे एतिरी तशवीश आहे जो हिन खे हिकु अहिड़े केस में मुसलसल जेल में रखियो वियो जंहिं बाबति मुल्क जा केतिरा ई बाशऊर हल्का उनखे सियासी इंतकाम करार ॾियनि था। बलोचिस्तान जो अवाम महारंग जी जेतिरी इज़त करे थो ऐं हिन ते जेतिरो एतमाद रखे थो, हिन सज़ा खां पोइ उहा इज़त ऐं उहो एतमाद वधीक वधी वियो आहे। पाकिस्तान में हिकु तरफ़ इंसानी हक़नि जे आवाज़ ऐं मशहूर वकील ईमान मज़ारी खे मुड़ुस समेत जेल में रखियो वियो आहे ऐं ॿिए तरफ़ डॉक्टर महारंग खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। उहा सूरत हाल न सिर्फ़ पाकिस्तान जे आलमी साख खे मुतासिर कंदी, पर बलोचिस्तान जी हालतुनि ते बि वधीक ख़राब असर विझी सघे थी। बलोचिस्तान में बदअमनी जी बरंदड़ बाहि मथां महारंग खे मिलियल सज़ा जो फ़ैसिलो वधीक तकरार ऐं बेचैनी जो सबबु बणिजी सघे थो। बलोचिस्तान जूं हालतूं बहितर करण लाइ मुसलसल मशवरा ईंदा रहिया आहिनि, पर बलोचिस्तान जे मामलनि जी वाग जिन हथनि हवाले आहे, जेकॾहिं उन्हनि हथनि खे हालतुनि जी संगीनी जो अहसासु हुजे हा त डॉक्टर महारंग खे अहिड़े केस में उमिरि कैद जी सज़ा जो फ़ैसिलो कंहिं सूरत न ॿुधायो वञे हा।